ॾियारी माता वेझी आहे। अव्हां सभु मुंहुं मिठो करण लाइ ऐं न्याणियुनि खे ॾियण लाइ ड्राई फ्रूट जी या ॿी अलॻि तरह जी लाई ज़रूरु बाज़ारि मां वठंदा। त हिन दफ़े बाज़ारि मां न वठी घर में ठाहींदा। छो जो इहो ठाहिणु जाम सिंपल आहे ऐं बाज़ारि खां जाम ई घटि प्राइस में पवंदी आहे। मां उहा सां प्रॉपर रेसिपी शेयर कंदसि। जय झूलेलाल, दावत सिंध में तव्हांजो स्वागत आहे। त लाई ठाहिण लाइ जेकी मेजरमेंट हूंदी आहे उहा हूंदी आहे जेतिरी खंडु खवणी आहे ओतिरो ई उहा चीज़ जंहिंसां असां लाई ठाहिण वारा आहियूं। थोरो सो घी विझी करे बाहि तेज़ रखी 250 ग्राम यानी कि पाव किलो खंडु मां खई आहे। उन में घी मिक्स करे इनखे कंटिन्यूसली मां स्टर कंदसि जेसिताईं खंडु मेल्ट नथी थिए। इनखे बिल्कुलु 1 मिंट बि छॾिणो न आहे ऐं कंटिन्यूसली इनखे स्टर ई कंदो रहणो आहे तेज़ आंच ते। थोरी देरि में तव्हांजी जेकी शुगर आहे उहा हिन तरीक़े सां फुलण लॻंदी ऐं उन खां पोइ मेल्ट थियण लॻंदी। पर अव्हांखे इनखे कंटिन्यूसली स्टर ई कंदो रहणो आहे जेसिताईं जेकी शुगर आहे उहा हिन तरीक़े सां मेल्ट थी वञे। हाणे अंदरि जेकी शुगर आहे थोरी रहियल उहा मेल्ट करण लाइ असां गैस थोरी सी स्लो कंदासीं ऐं जीअं ई लॻे कि सॼी शुगर चङी तरह सां मेल्ट थी वई आहे त इन में 250 ग्राम्स मिक्स ड्राई फ्रूट्स ऐड कंदसि। हाणे इनखे फास्ट हथ सां कंटिन्यूसली स्टर करिणो आहे ऐं जेकी शुगर आहे उहा सभिनी ड्राई फ्रूट्स खे चङी तरह सां कोट करे वठणी आहे। जल्दी इहो प्रोसेस कंदा न त अगरि हिते शुगर पकी थी वई त अव्हांजी लाई बिल्कुलु ख़राबु थी वेंदी, चिक्की बिल्कुलु ख़राबु थी वेंदी। ऐं जीअं ई अव्हांखे लॻे कि मिक्स थी वई आहे त प्री ग्रीस्ड थालीअ में विझी करे फटाफट हिकु प्री ग्रीस्ड वटीअ सां हिनखे चङी तरह सां फ्लैटन करे वठंदा ऐं ॿिए हथ सां हिनजी शेप चङी तरह सां ठाहींदा। हीअ थी वई आहे तयारु। अगरि अव्हां चाहियो त हिनखे कट्स ॾेई सघो था स्क्वायर शेप जा। अगरि अव्हां चाहियो त हिनखे ईअं ई थधो करे ऐं चङी तरह सां सर्व करे सघो था त मां हिनखे कट्स ॾींदसि। इहो थोरो सो ट्रिकी कमु आहे। अगरि तव्हां चाहियो त कयो न त ऑप्शनल आहे। थोरी देरि खां पोइ अधु कलाक रेस्ट खां पोइ अव्हां ॾिसूं था त चिक्की कीअं ठही आहे, लाई कीअं ठही आहे, हिकदमि परफेक्ट ठही आहे। मां तव्हांखे हिकु कट तोड़े थी ॾेखारियां कीअं बीठी आहे। हिनखे थोरो सो कट खे शुगर सां क्लीन करे अव्हां सर्व कंदा न त पूरी जी पूरी लाई ईअं बि अव्हां सर्व करे सघो था। मां दिवाली लाइ माजून यानी कि खोराक, सिङरई मिठाई ऐं ॿियूं चङियूं ई लायूं शेयर करण वारी आहियां अव्हां सां। त पेज खे फॉलो करणु बिल्कुलु न विसरिजो। नई दिवाली जी रेसिपीज़ ईज़ी तरीक़े सां सिखण लाइ। जय झूलेलाल।